मोरो में सेवण शरीफ लाल कलंदर शहबाज जे मेले में हज़ारे गाड़ियुनि जी सूरत में काफ़िला वापस थियण लगा, पर संदन गाड़ियुनि खे मोरो दादू बाईपास ते वधंदड़ हद दख़लनि जे सबब केतिरनि ई मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। तफ़सीलात लाइ लाइन ते मौजूद आहे सिंधी शूज़ न्यूज़ जो नुमाइंदो परवेज़ अली चांडियो। जी परवेज़, छा तफ़सीलात आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोरो सेवण शरीफ जे मेले ते आयल कुंड कुर्छ खां मुरीद अकीन मंदरनि जा काफ़िला हज़ारे गाॾियुनि जी सूरत में पंहिंजे मंज़िल तरफ़ वापसी थी रहिया आहिनि। दादू रोड ते हद दख़लनि जो हुजणु, ईंदड़ वेंदड़ लाल शहबाज जे पांधीड़नि खे दुश्वारियूं पेश अचणु लॻियूं। एसी नौशर अफरोज़ इंक्रोचमेंट ताज मोहम्मद मंगीअ पारां हद दख़लियूं न हटायूं वयूं। पुलिस जो पिणु को बि ख़ासि इंतज़ाम न हुजण सबबि रोड बंदि नज़र अची रहियो आहे। जी वॾी महिरबानी परवेज़ अली चांडियो तफ़सीलात ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।